इस्लामकोट में गोठाणन पारा बासरन जे जातिन खिलाफ एहतजाज कयो वियो। गोठ ग्रियांशो जे गोठाणन यामीन लंजो, शमीर लंजो ऐं ॿियनि प्रेस क्लब इस्लामकोट आॾो एहतजाज कंदे चयो त बासर गुल मोहम्मद, लॾण कमन कमाल लंजो ऐं ॿियनि असांखे गोठ मां ज़बरदस्ती लॾाए छॾियो आहे, जंहिं सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जॾहिं त पुलिस भी बासरन खिलाफ कार्रवाई न पई करे। असीं हाणे पंहिंजो पाण असांजो इंसाफ़ को बि कोन थियो आहे, जंहिंजे करे वॾेरा असांखे घर में अचणु ॾींदा कोन था, जंहिंजे करे असांजो इंसाफ़ कयो वञे। जीअं न त असीं पंहिंजो पाण साड़े ख़तमु था कयूं। असीं बेरोज़गार थी विया आहियूं, सभा तमामु तंग थी विया आहियूं, असांजा बच्चा तंग आहिनि। असांखे पुलिस मोबाइल ॾिनो, असांखे पंहिंजे घर छॾे वञा, जंहिं जे करे असां पंहिंजो पाण तंग थी चुका आहियूं। 5 ॾींहं थिया प्रेस क्लब लाइ दावो करे रहिया आहियूं, न त हाणे असां पंहिंजी पाण असांजे पेट्रोल वठी पंहिंजो पाण खे साड़े तबाह कंदासीं। उन्हनि चयो त बासरन खिलाफ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।